हाज़रीन व नाज़रीन, बरादरान इस्लाम ऐं काबिल एहतराम जलसे जी इंतजामिया वारा बुजुर्गो, मुसलमानो, अजोकी हिन बाबरकत महफिल में तवां जी खिदमत में अल्लाह ताला मुखे हाज़िर थियण जो मौक़ो नसीब फरमायो आ। मूं तवां जे आॾो क़ुरान करीम जी हिक आयत करीमा तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो आ। उन जो तर्जुमो तफ़सीर ऐं उन सां मुतअल्लिक़ ॻाल्हियूं ऐं हिन रिथियल मौज़ूअ जे सिलसिले में क़ुरान ऐं हदीस पाक जी रोशनी में इंशा अल्लाहुल अज़ीज़ कुछ मारूज़ात पेश करण जे लाइ हाज़िर थियो आहियां। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू अमन वालू मुखे हक़ ऐं सच जे चवण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तवां के असां के सभिनी खे रब्बुल आलमीन शाल हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मूं इंतज़ामिया वारनि दोस्तनि खां पुछो त ही अॼोको जलसो कहिड़े मौज़ूअ जे सिलसिले में रखियो वियो आ। मूंखे हाणे हाणे ॿुधायऊं त ही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अज़मत खे बयान करण जे लाइ जलसो रखियो वियो आहे। जीअं क़ुरान ऐं हदीस जी रोशनी में मुसलमान समझन त खुदा जे हबीब जी इज्जत ऐं अज़मत केतरी आ। ताज़ो अवां अखबारुनि में पढ़ियो, ॿुधो, ॾिठो, पूरे मुल्क में मुसलमाननि पूरी दुनिया में एहतजाज कया जो हिकड़े गुस्ताख कंपनी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तौहीन जो हिकड़ो फिल्म जारी कयो, जंहिंमें किरोड़े न अरबन मुसलमाननि जी, अरबहा मुसलमाननि जी दिल आज़ारी कई वई ऐं उन्ही जे रद्दे अमल में मुसलमाननि हर जाइ ते पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायो। यकीनन मूं पढ़ियो तवां जे अखबारुनि में, पाकिस्तान जे ख़बरुनि में, हैदराबाद जे ख़बरुनि में, अल्हम्दुलिल्लाह हैदराबाद जे गयूर मुसलमाननि भी पाण मल्हायो हो। उन्हनि भी एहतजाज, रैलियूं, जलसा, जुलूस वग़ैरह कढी पंहिंजे अक़ीदत जो इज़हार कयो हो। ही अॼोको जलसो भी अहले सुन्नत वल जमात खुसूसन जमीयत उलमाए सिकंदरिया पाकिस्तान जे तरफा हैदराबाद जे यूनिट वारनि बुजुर्गन जे तरफा ही बहुत एहतमाम कयो वियो आ, जंहिंमें तव्हां भी शामिल आहियो, ही फ़कीर भी शामिल आ। आओ तव्हां जे आॾो इन्ही मौज़ूअ ते चंद ॻाल्हियूं अर्ज़ करे अल्लाह सी जे दरगाह में दुआ कंदासूं। रब करीम तव्हां असां जे दिलनि में रसूलुल्लाह जी अज़मत पैदा करे। दोस्तो, उहा हस्ती जंहिंजा आदाब अल्लाह साईं क़ुरान करीम में असां खे सेखारिया आहिनि। अल्लाह सी फरमायो तव्हां हुजूर जी दरबार में वञो त वञण जो ही तरीक़ो आ, वेहो त वेहण जो ही तरीक़ो आ, ॻाल्हायो त ॻाल्हाइण जो अंदाज़ ही हुजण खपे। हबीब पंहिंजे हवेली शरीफ में तशरीफ वठी वञनि, अव्हां खे इख्तियार नाहे जो तव्हां महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के पंहिंजे मर्ज़ी सां हवेली मां सॾियो त ॿाहिरि अचनि ऐं तव्हां को खेन कमकार चओ। अल्लाह जो हबीब जेतिरो टाइम पंहिंजे मर्ज़ी सां घर में हुजे ऐं अवी ॿाहिरि भी इंतजार कंदा रहो, पोइ जॾहिं भी हबीब अचे अल्लाह से क़ुरान करीम में फरमायो उहो तव्हां जो ॿाहिरि इंतजार करण भी इबादत में शुमार आहे। ऐं जंहिं महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी मामूली खां मामूली तौहीन ऐं बेअदबी मआज़ल्लाह काफरन जी त ॻाल्हि ही काने, वो हुअं ई जहन्नमी आ, वो अल्लाह जो दुश्मन आ। रसूलुल्लाह जे ज़ात उनके दोज़ख ऐं जहन्नम ऐं बाह जो कुत्तो सॼो आ।
उन्हनि जी त ॻाल्हि ई कान्हे, पर हिकिड़ो नमाज़ी हुजे 50 साल हुन फर्ज़ पढ़िया हुजनि, सुन्नतूं अदा कयूं हुजनि, नवाफिल अदा कया हुजनि, दीन जो पक्को पक्को मुस्लमान पैरोकार हुजे, पर खुदा न ख़ास्ता जेकॾहिं उन्ही खां मामूली ग़लती जे करे, क़सद जी ॻाल्हि नाहे, इरादे जी ॻाल्हि नाहे, क़सद ऐं इरादो त ॿी शइ आहे, पर मामूली ग़लती सां जेकॾहिं उन्ही 50 साल इबादत करण वारे खां मामूली ग़लतीअ में हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चादर शरीफ जे लाइ जेकॾहिं हो बेअदबी जे नियत सां ऐं कंहिं ॿिए नियत सां थो चवे त हुजूर जी चादर मुबारक मेरी या, इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी बर्रे सगीर जे वॾे मुजद्दिद जो ई फतवा आहे त इहे शख्स जंहिं एतिरो चयो त रसूलुल्लाह जी चादर मुबारक मेरी आहे ऐं नियत हुन जी तौहीन जी आहे, त हज़रत इमाम रब्बानी फरमाइनि था इहो काफ़िर ऐं वाजिबुल क़त्ल आहे। ऐं तौहीन करण वारे खे माफ़ी नाहे, हर जुर्म जी माफ़ी आहे, हर गुनाह जी माफ़ी आहे, लेकिन जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार अक़दस में गुस्ताखी करे ऐं हुन ते गुस्ताखी जो इतलाक साबित थी पवे, उन्ही माण्हूअ खे माफ़ी नाहे। 4 इमाम आहिनि, इमाम आज़म अबू हनीफा, इमाम शाफ़ई रहमतुल्लाह अलैह, हजरत इमाम अहमद बिन हंबल ऐं हजरत इमाम मालिक, इन्ही चइनी फ़िक़ह जे इमामनि जी फतवा आहे त इहो अहिड़ो जुर्म आहे जो नाक़ाबिले माफ़ी जुर्म आहे। अगर हो पंहिंजे जुर्म खे जुर्म समझी तौबह ताइब भी थे, माना पंहिंजे गुनाह खां रुजू भी थे, तब उन जे मथां जेका शरई फतवा है, शरई सज़ा है, उहा ज़रूर लागू कई वेंदी। ये कोन थींदो त तौबा के ताणे के सज़ा न ॾियो, उहा मुख़्तलिफ़ उलमा किराम, इमाम शाफ़ई वटि कहिड़ी सज़ा है उहो तफ़सील निरालो आहे, इमाम अहमद बिन हंबल वटि कहिड़ी सज़ा है उन जो तफ़सील जुदा है, इमाम अबू हनीफे रहमतुल्लाह अलैह उन जी कहिड़ी सज़ा मुक़रर कई आहे उहो जुदा तफ़सील आहे, इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह उन जी जुदा सज़ा मुक़रर कई आहे। सज़ा चइनी इमामनि वटि आहे, लेकिन उन्ही सज़ा जा अंदाज़ जुदा जुदा आहिनि, उन्ही चइनी सज़ाउनि खे हुन जे माफ़ी वठण खां बावजूद भी उन ते जारी कयो वेंदो ऐं उन खे उहा सज़ा ॾिनी वेंदी। इन्ही जे करे जो रसूलुल्लाह जे अज़मत में जेको गुस्ताखी कंदो आहे उहो नाक़ाबिले माफ़ी जुर्म आहे, हुन खे माफ़ी मिलण जो सवाल ई पैदा कोन थो थिए पियो। छो छाजे करे? इन्हीअ जे करे त रसूलुल्लाह जी अज़मत खुदा ताला पाण सेखारी आहे, अल्लाह जो नुमाइंदो आहे, अल्लाह पाक जो नाइब आहे, रब्बुल आलमीन जल्ल जलालहू अमन वालू जो मोकिलियल रसूल आहे। पोइ जेकॾहिं को गवर्नमेंट वक्त जी कहिड़ी भी हुजे उन जे कंहिं बि नुमाइंदे सां अटकी पवंदो आहे त गवर्नमेंट हिकिड़ो कानून ठाहियो आहे, ड्यूटी अटकाव जो कानून। वो भली मास्टर मामूली किस्म जो छो न हुजे, पटे वाले किस्म जो माण्हू हुजे, मुजादा 6 ग्रेड जो माण्हू हुजे, 9 ग्रेड जो माण्हू हुजे, पर गवर्नमेंट जो मुलाज़िम आहे, उन जे ड्यूटी में जेकॾहिं हू को मुदाख़लत कंदो त हुन ते पाकिस्तान जे कानून मुताबिक़ ड्यूटी अटकाव जो केस थींदो, कोर्ट हुन खे छिकंदी, हुन खे सज़ा ॾींदी। छो त हिकिड़ो मुल्क जे निज़ाम खे हलाइण लाइ हिकिड़ो डिसिप्लिन मुक़रर थियल आहे, हिकिड़ो क़ाइदो कानून मुक़रर थियल आहे। अहिड़े तरीक़े अल्लाह पाक पंहिंजे अंबिया खे जॾहिं पंहिंजो नुमाइंदो करे मोकिलियो आहे, उन जी अज़मत खे भी खुदा ताला पाण बयान फरमायो आहे। मूं जेका आयत करीमा तव्हांजे आॾो तिलावत कई आहे उन जो मां तव्हांखे तर्जुमो ॿुधाईंदुसि ऐं उन खां बाद में उन जे बारे में क़ुरान ऐं हदीस जे रोशनी में चंद गुज़ारिशूं अर्ज़ कंदुसि। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे सम्झ नसीब फरमाए। हाणे हिकिड़ो दफ़ो तव्हांखे गुज़ारिश कंदुसि, सभई मोहब्बत सां ज़ौक़ ऐं शौक़ सां मुंहिंजे हबीब करीम ते बुलंद आवाज़ सां मूंसां गॾिजी दुरूद पढ़ो। सल्लल्लाहु अलैहि या
या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु। अज हिन कासमाबाद जे हिन जलसे जा तमी सबई शाहिद आयो। छो इनी जे करे जो तव्हां हिते हाज़िर भी आयो ऐं ॾिसी भी रहा आयो। जेकॾहिं तव्हां न ॾिसो हा ऐं हाज़िर न हुजो हा त तव्हां शाहिद न हुजो हा। भली इश्तिहार लगा पिया हुजन, भली टीवी ते खबर लगे, भली सुभाणे अखबार खबर शाया करे त जलसो थियो हो, पर अवां उनी खबर जे बुधण वारा जरूर आयो लेकिन शाहिद न आयो। बाकी शाहिद उहे आहिन जेके मौजूद भी आहिन ऐं ॾिसी भी रहा आहिन। अल्लाह ताला फरमाए तो इन्ना अरसलनाका शाहिदा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मां अल्लाह पाक तवां के शाहिद बनाए मोकलियो आ। जमल इहा आयत नबी करीम पांजे सहाबा किराम के पढ़ी बुधाई। दस्तूर हुंदो हो जिब्रील नबी करीम जे आडो कुरान करीम पेश कंदो हो। हुजूर करीम वरी पांजे सहाबा के बुधाईंदा हा। सहाबा किराम के जेकॾहिं ज़रूरत पवंदी ही के गाल जे समझण जी त नबी पाक का पुछी वठंदा हा अल्लाह जा हबीब हिन आयत जो मफ़हूम चाहे। जॾहिं अल्लाह से फरमायो इन्ना अरसलनाका शाहिदा, असां तव्हां के शाहिद बनाए मोकलियो आ। सहाबी पुछन था या रसूल अल्लाह, अल्लाह सही तव्हां के शाहिद कीअं बनायो आ ऐं कंहिंजो शाहिद बनायो आ? कीअं तव्हां शाहिद आयो ऐं कंहिंजा शाहिद आयो? इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन आयत जे तशरीह में खुद हदीस में लफ्ज़ फरमाया। मां उहा हदीस तव्हां जे आॾो जेका हदीस जे किताब तफसीर लिखी आ उहा ही आ त हुजूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबा किराम के फरमायो ओ मुंहिंजा सहाबियो, जॾहिं क़यामत जे ॾिहाड़े हज़रत नूह जी क़ौम खे अल्लाह सही फरमाईंदो अवां नूह अलैहिस्सलाम जो चवण छो न कबूल कयो हो तो वे नूह अलैहिस्सलाम जा कौम वारा सभई चवंदा या अल्लाह नूह असां के पैगाम पुॼायो ई कोन हो। वमा नुअज़्ज़िबुहुम हत्ता नबअस रसूला। ये कुरान करीम जो कानून आ। अल्लाह से फरमाइंदो आ जेसी ताईं मां को रसूल पैगाम आण वारो कंहिं भी कौम ॾे न मोकिलींदो आहियां तो उन्ही कौम ते अज़ाब न कंदो आहियां। छो तो हू वेचारा बेखबर हुया। हा अज़ाब तॾहिं मोकिलींदो आहियां जॾहिं रसूल मोकिलियां ऐं रसूल जो इनकार कन, पोइ रसूल जे मोकिलण खां बाद इनकार करण जे करे हुन ते अज़ाब नाज़िल कंदो आहियां। हाणे नूह अलैहिस्सलाम जे कौम ते अल्लाह से अज़ाब नाज़िल कयो हो। नूह अलैहिस्सलाम दुआ घुरी रब्बि ला तज़र अलल अर्द मिनल काफिरीन दय्यारा। ऐ मुंहिंजा रब हिन मुंहिंजे कौम जे मथां अज़ाब मोकिल, पर अज़ाब अहिड़ो मोकिल जो हिन मथां हिकिड़ो भी न बचे। ला तज़र अलल अर्द मिनल काफिरीन दय्यारा, हिकिड़े भी काफिर जो घर बाक़ी न रहे। इन्नका इंतज़रहुम, जेकॾहिं तो इन्हनि खे छॾे ॾिनो ला यलिदू इल्ला फाजिरन कफ़ारा। ही त चंडरा निभागा काफ़र आहिनि ई आहिनि, पर हिनी जेके पंहिंजो नस्ल ॼणींदा, हिननि मां जेका कौम ईंदी, हिननि खे जेका औलाद मिलंदी, ला यलिदू न ॼणींदा इल्ला फाजिरन कफ़ारा। मां हिननि मां त मायूस आहियां, पर हिननि जे नसब हसब खां भी मायूस आहियां। मौला हिन खे बर्बाद कर। अवां खे ख़बर आ अल्लाह अज़ाब नाज़िल कयो, समूरा काफ़र गरक थिया। असांजो ईमान ईअं थो चवे
त इहो जेको उन्हनि ते पाणी ऐं तूफ़ान जो अज़ाब आयो, इहो अल्लाह सही जल जलालु अमन वालुहु इन्ही कानून तहत मोकिलियो त वमा नुअज़्ज़िबुहुम हत्ता नबअस रसूला, असां जेसी ते रसूल नाहियो मोकिलींदा ओसी ते अज़ाब नाहियो कंदा। पोइ अल्लाह रसूल मोकिलियो नूह अलैहिस्सलाम, हुननि क़बूल न कयो, उन्हनि जे मथां अल्लाह जो अज़ाब आयो। नतीजो छा निकितो? हाणे अज़ाब में मुब्तला थिया। क़यामत में ख़ुदा पुछेनि थो छो न ईमान आंदो? चऊंसि असांखे नूह ॿुधायो ई कोन हो। ओ सिंधी में चवंदा न वताए फ़क़ीर खे गॾा हई लत, फ़क़ीर ॾिसी चई जेको चवां हासो त आहे, या छा चवां है बणा गॾ, तोखे इहो जेको चवां हासो त अॻे ई आहे, पर हाणे तोखे छा चवां? हाणे काफ़र त अॻे ई हुया, अल्लाह जे नबी जे मथां बीही विया, असांखे ॿुधायई कोन। अल्लाह ताला पांजे नबी नूह के फरमाइंदो मुझा सोना नबी जी मुझा रब ही छा था चवन, मुझा मौला चवन था त असां के हिरन तबलीग कान कई, तो खुद पांजे कलाम पाक में जिक्र फरमायो आ या अल्लाह दअउतु कौमी लैलन व नहारा फलम यज़दहुम दुआई इल्ला फिरारा। हिन कौम के मुराद ॾींहुं सॼो पर मुझे दावत हिन ते असर कोन कयो, रहंदो हिन में नफ़रत पैदा थी। मौला तू जानी थो, तू आलिमुल ग़ैबा, मूं दावत ॾिनी हुई पर हे इनकारी हा। हू पिया चवन त न असांखे दावत कान मिली आ। शरीयत जो कानून आ त काज़ी पंहिंजे मालूमात तहत फैसले जो मजाज नाहे। तव्हां इहा ॻाल्हि न समझी। जेकॾहिं ख़ुदा न करे अल्लाह पनाह ॾे, चओ आमीन। को माण्हू मरी पवे ऐं तव्हांजे हैदराबाद जे कोर्ट जो जज पंहिंजे अखियुनि सां ॾिसे फलाणो माण्हू फलाणे माण्हू जे हथां मोह आ, वो जज पाण अखियुनि सां ॾिठो, इत्तिफ़ाक़ सां उन्ही जज जे कोर्ट में केस वयो तो उन्ही जज के पंहिंजी मालूमात मुताबिक उन्ही मुजरम के सज़ा ॾियणी नाहे। हू शाहिद वठंदो, केस हलाइंदो, गवाह वठंदो, गवाहन ते जरह थींदी, मुल्ज़िम के जंहिं इल्ज़ाम आ उन्ही के मौक़ो मिलंदो, वो सफ़ाई पेश कंदो। वरी जेके कातिल मक़तूल जा गवाह हूंदा उहे शाहिदी ॾींदा। पोइ जेकॾहिं शाहिदी पक्की मिली वई त पोइ जज उन्ही के सज़ा ॾींदो। तोड़े जो हुनखे मालूम आहे त मूं अखियुनि सां ॾिठो आहे, पर जे शाहिद कच्चा थी पिया ऐं शाहिदनि खे धमकियूं मिलियूं जीअं हो मोवा तव्हां बि मरंदव, ॾियो शाहिदी ख़बर पए, गुंडे माण्हू ते केर शाहिदी ॾींदो? शाहिद वीचारा फिरी विया। सही माण्हू त बराबर मोह हो, पर मारण वारो असां कोन सुञातो। हाणे इहो शाहिद खे फ़ाइदो, शाहिद हुनखे फ़ाइदो ॾिनो ऐं हुन मुल्ज़िम खे फ़ाइदो मिली वियो। जज चवंदो बाबा शक जे बिना ते तोखे आज़ाद था कयूं, छाजे करे त शाहिद तो ते कोन था बीहनि। हालांकि हो जज पाण शाहिद आ, पर पंहिंजे शाहिदी ऐं मालूमात ते फ़ैसिले करण जो हुनखे कानूनी हक़ नाहे। समझ में ॻाल्हि आई अलाए कान आई? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात भी इए फरमाइंदो त मां मालिक आहियां, खालिक आहियां, आलिमुल ग़ैब आहियां। समुंडन में जेकॾहिं नंढड़ी खां नंढड़ी मच्छी चुरंदी आ, वाव मां अल्लाह जे इल्म खां ॿाहिरि नाहे। वारीअ जो हिकिड़ो दाणो बि मां रब जे कुदरत खां ॿाहिरि नाहे। पर मां अल्लाह जी ज़ात बाबरकात में पंहिंजे बानन ते शाहिद रखी पोइ फ़ैसिलो कंदुसि। हे मौलवी जेके आहिनि न मौलवी, तव्हां न हे मौलवी सुभाणे एतराज़ कंदा त मुफ्ती साहब हिकिड़ा अहिड़ा गुनाह आहिनि जेको माण्हू कंदो आहे त कंहिं माण्हू खे ख़बर न हूंदी आहे। बनी बशर खे ख़बर कान्हे, हुनजे पुट खे ख़बर कान्हे, ज़ाल खे ख़बर कान्हे, धीअ खे ख़बर कान्हे। पोइ उन्हनि जो फ़ैसिलो भला अल्लाह से कीअं कंदो? छॾींदुसि त कोन। व अम्मा मन
सकुल खफ़त मवाज़ीनुहु फ़उम्मुहु हावियह। ज़रड़े जेतिरो भी गुनाह हुन जो हूंदो उहो भी खुदा हुन खां वठंदो, उहो भी ज़ाया कोन थींदो। पोइ जेके ॾुॻझा ॻुझा लिकी लिकी गुनाह कजनि था, को भी शाहिद कोन्हे, को भी ॾिसण वारो कोन्हे, पोइ अल्लाह उन जो फ़ैसिलो कीअं कंदो? मां चवां थो उन जा भी शाहिद पेश थींदा, अल्लाह सही शाहिदनि खां पुछी पोइ फ़ैसिलो कंदो। वे केड़ा शाहिद हूंदा इन उलमा जे ला तो अर्ज कया। पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझा दोस्तों उन मख्फी गुनाहन जे ला भी शाहिद ईंदा, वो शाहिदन खां पो फैसलो थींदो। केड़ा शाहिद ईंदा? ॿुधो अल्लाह जो कुरान। अल्लाह ताला फरमाए तो नहनु नख्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना अयदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यअमलून। जोर सा सुभान अल्लाह जो आवाज। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे पीर, नारे विलायत। दोस्तों अजीजो अल्लाह से फरमाए तो मां अवां जे मख्फी गुनाहन जा भी शाहिदानी। केड़ा ईंदा? अल्लाह से फरमाए तो तवां जी जुबान बंद थी वेंदी। व तशहदु अर्जुलुहुम, पो उन्हनि जा हथ शाहिदी, रिजल मना पेर शाहिदी दा। व तशहदु अर्जुलुहुम नहनु नख्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना अयदीहिम। उन्हनि जी ज़ुबान बंद कई वेंदी, उन्हनि जा हथ ॻाल्हाईंदा। या अल्लाह हिननि हथनि सां ही न गुनाह कया, ऐं हुननि जूं टंगूं ॻाल्हाईंदियूं, ऐं हर उन मामले ते उन जा उज़वा शाहिद थींदा जेके हिन अमल कया हूंदा। ॾिसो ते अल्लाह पाक जी ज़ात बाबरका जो कानून ठाहियो आ, कायदो ठाहियो आ, वो पंहिंजी ज़ात ते भी उन जो इतलाक करे थो। खुदा ताला फरमाए तो मां बा इख्तियार रब आहियां, यफ़अलुल्लाह मा यशाउ आहियां, जेको चाहियां सो कंदो आहियां। पर कानून जो ठाहियो तम त शाहिद खां सवा कम न हलंदो। मां पंहिंजी ज़ात बाबरका जो फ़ैसिलो भी शाहिदनि खां सवा कोन थो कयो। हालांकि ख़ुदा खे सभु ख़बर आहे। सभई चओ ख़ुदा खे, सभु ॾाढे चओ ख़ुदा खे। तवा हैदराबाद वारो जो शायद अकीदो कोने अलाए छा चओ अल्लाह के सब, पर पो भी खबर जे बावजूद अल्लाह तबारक व तआला शाहिद तो पेश करे। हाने जरे नूह अलैहिस्सलाम जी कौम चवंदी त असां के नूह नबी बुधायो ही कोन हो, त अल्लाह सी फरमाइंदो प्यारा नूह मां आहियां फैसले वारो, तू आ दावा करण वारो। हे हन तुंहिंजा मुद्दा अलैह, हे दावा था कन दसा के कौन मिलियो आ इतला शाहिद थी। हां सही मुझो शाहिद आहे, पेश कर शाहिद के। नूह अलैहिस्सलाम चवंदो मुझा शाहिद रसूलुल्लाह जा उम्मती आहिन। जोर सां चओ सुभान अल्लाह। मुझा शाहिद रसूलुल्लाह जा उम्मती आहिन। काफर एतराज कंदा सही रसूलुल्लाह जा उम्मती सभन खां बाद में आया। मानूह 4-5 हज़ार साल अगे गुज़र से असां जे मथा आखिरी ज़माने जा मानू कीअं शाहिदी ॾींदा। अल्लाह पाक जल जलालु अमन वालहू तोखां मुखां रसूलुल्लाह जे उम्मत खां पुछंदो अवां जो नूह जे हक में फायदे में शाहिदी था जो कीअं था जो तव्हां त पो आया आहियो। उम्मती अर्ज कंदा या इलाहल आलमीन असां नूह जे तबलीग करण जा, नूह जे पैगाम पहुंचाइण जा इन्हीअ जे करे शाहिद आहियूं जो असां के इहा ॻाल्हि रसूलुल्लाह ॿुधाई हुई। ऐं मोहम्मद करीम उहो अल्लाह जो नबी आहे जो मुस्तफ़ा सदाई सचो ॻाल्हाईंदो आहे। कुरान में अल्लाह से फरमाए तो वजना बिक अला हाउलाई
शहीदा। ओ मुझा प्यारा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असा तो मिठे मोहम्मद करीम के इन सारे जहान जे मथा शाहिद बनाए मोकलियो। जेके नूह अलैहिस्सलाम ते एतराज करे रहा हा, जेके नूह अलैहिस्सलाम जे मथा इल्जाम हणी रहा हा, असा के नूह नबी कोन पुजायो आ, असा के उन पैगाम कोन परसायो आ। उहे खुदा के हबीब जो जमन नालो बुधंदा जुर्रत न थींदन जो चवन त मुस्तफा कूड़ थो गाल्हाए या मुस्तफा असा जो कीअं शाहिद थियो आ। जमन नबी करीम जो नालो ईंदो त सभनी काफरन जा कंध झुकी वेंदा, अल्लाह जे नबी जी दावा साबित थी पवंदी। ताने शाहिद जे ला छा हुजण जरूरी आ? हाजिर हुजण ऐं ॾिसण। चओ बुलंद आवाज़ सां, हाजिर हुजण ऐं काफर त कोन एतराज कंदा, छो त काफरन खे थोड़ी रंग बचल हुई। केड़ी? जो जमल रसूलुल्लाह जो नालो बुधंदा हा त अगे जमाने जा बि काफर झुकी वेंदा हा, कुछ ही न सघंदा हा। काफर त कोन चवंदा त नबी कीअं शाहिद आ, पर अॼुकल्ह जो गुस्ताख चई सघे थो जजी पाड़ पटियल आ। अॼुकल्ह जो बेअदब तव्हां के चई सघे थो त नबी करीम कीअं शाहिद आ। शाहिद उहो हूंदो आ जेको हाज़िर बि हूंदो आ, नाज़िर बि हूंदो आ। नूह जी उम्मत जो कीअं शाहिद थियो, आयो त सभिनी खां पिछाड़ी में आ। पर मुंहिंजा प्यारा दोस्तो अदीज़ो, उन्हनि जे लाइ मां जवाब थो ॾियां। तूं थो चवीं त आयो पिछाड़ी में आ, नूह जे ज़माने में कोन हो, तूं कूड़ थो ॻाल्हाई। खुद मुंहिंजो नबी पाण फरमाए थो कुन्तु नबिय्यन व अबी आदमुल मुनजदलुल बैनल माए वत्तीन। आदम अलैहिस्सलाम जी मलाइकन अञा मिट्टी ऐं पाणीअ में गप ऐं गारे में जिस्म जी मिट्टी ॻोही पे त मां मुहम्मद अॻे ई नबी हुयुसि। जेको नूह जे ज़माने में छा, नूह खां बि अॻे ई नबी आहे। सभई जो सुभान अल्लाह। जेको नूह अलैहिस्सलाम जे खां बि अॻ में, आदम खां बि अॻ में, पूरी दुनिया खां जेको अॻ में आ, मूंखे सच ॿुधाए त उहो अॻ वारो उहे असांजा मामला ॾिसी सघे थो या न। उहो उम्मत सां हाज़िर बि आ, नाज़िर बि आ, उम्मत जे हाल सां मौजूद बि आ ऐं उम्मत जे हाल खे ॾिसंदड़ बि आ। ऐं छो त नबी पाक सभिनि खां अव्वल आ। सुभाणे तव्हां खे को बदबख्त ईअं बि चई सघे थो त अबा इहा हदीस ज़ईफ़ आ। छो? बुखारी में कान्हे। ये हदीस ज़ईफ़ आ। छो? मुस्लिम में काने। ये हदीस ज़ईफ़ आ। छो? अबू दाऊद में काने। चलो असांजो त अक़ीदो इहो आ, ईमान आ, हदीस जे सही हुजण जे लाइ उन जी सनद खे ॾिसबो आ, उन जे रिवायत खे ॾिसबो आ ऐं कंहिं बि मुहद्दिस हुन खे सही सनद सां बयान कयो हुजे। पोइ इहो ज़रूरी कोन्हे त बुखारी में हुजे, ज़रूरी कोन्हे त मुस्लिम में हुजे, ज़रूरी कोन्हे त अबू दाऊद में हुजे, ज़रूरी कोन्हे त तिरमिज़ी में हुजे, ज़रूरी कोन्हे त इब्ने माजा में हुजे, ज़रूरी कोन्हे त मुंहिंजा दोस्तो मुवत्ता इमाम मालिक में हुजे। न, इहो ज़रूरी कोन्हे। ज़रूरी इहो आहे त को बि मुहद्दिस सही सनद सां हुनखे पेश करे। इहा जेका मूं हदीस पेश कई आहे, हिकिड़े न हज़ारे मुहद्दिसनि खे सही सनद सां बयान कयो आहे। पर मां इन्हनि मुनकिरनि जे जवाब लाइ बुखारी, मुस्लिम, अबू दाऊद, तिरमिज़ी या ॿियनि किताबनि जो हवालो कोन थो ॾियां। अचो त तव्हांखे अल्लाह जे क़ुरान जो हवालो ॾियां। भला जे मां कुरान पेश कयो ऐं हे बदबख्त मञे वया त पोइ अल्हम्दुलिल्लाह पंहिंजो मतिलबु हल थी वियो। पर भला जे न मञूं न त भला कुरान जी मार त पवंदनि। ॿुधो, सलात पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व
वसल्लम अलैका या हबीबल्लाह। बुधो अल्लाह जो कुरान अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहु व मनवालु इरशाद फरमायो कुल इन्ना सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन ला शरीक लहू व बिज़ालिका उमिरतु व अना अव्वलुल मुस्लिमीन। अल्लाह से पंहिंजे कलाम पाक में फरमायो मुंहिंजा हबीब चई ॿुधाए माण्हुनि खे ऐलान करे ॿुधाए इन्न सलाती मुंहिंजी निमाज़ व नुसुकी मुंहिंजी कुर्बानी व महयाय ऐं मुंहिंजो ज़िंदा रहणो व ममाती ऐं मुंहिंजो हिन दुनिया मां बुरको मटाइण लिल्लाहि रब्बिल आलमीन सब अल्लाह जे लाइ ला शरीक लहू उहो रब जंहिंजो केर शरीक नाहे व बिज़ालिका उमिरतो मूंखे इन्हीअ ऐलान करण जो हुक्म थियला व अना अव्वलुल मुस्लिमीन इन पूरी कायनात मां सब खां अव्वल खुदा खे मञण वारो मां मुहम्मद आहियां। अव्वलुल मुस्लिमीन तॾहिं चइबो जॾहिं जिब्रील खां बि अव्वल मञे, मीकाईल खां बि अव्वल मञे, इसराफील खां बि अव्वल मञे, इज़राइल खां बि अव्वल मञे, पर चवां तो त खुदा जे अर्श खां बि अव्वल मञे, खुदा जे कुर्सी खां बि अव्वल मञे। इहे सभ शयूं खुदा जी मखलूक आहिनि। इन सॼी मखलूक खां जॾहिं अव्वल मञीदो त पोइ अव्वलुल मुस्लिमीन थींदो। ऐं क़ुरान मां साबित आहे त अव्वल मञण वारो खुदा जो हबीब आहे। अल्लाह ताला फरमाए तो का शय का नहीं कहीं खुदा के कोन पे मञो अग में अल्लाह जी ज़ात के मञण वारो मां मुहम्मद करीम आहियां। इन मां बि साबित आहे त मुस्तफ़ा सभिनि खां अव्वल आहे। ज़ोर सां चओ मुस्तफ़ा सभिनि खां, खुली चओ मुस्तफ़ा सभिनि खां। मुस्तफ़ा जे अज़मत मञण वारा ज़ोर सां चओ सभिनि खां मुस्तफ़ा। पोइ जेको सभिनि खां अव्वल आहे ओ नूह जो शायद छो न थींदो? चओ सुभान अल्लाह। ओ नूह अलैहिस्सलाम जे तबलीग जे टाइम ते हाज़िर ऐं नाज़िर छो न हूंदो? अल्लाह से पंहिंजे हबीब करीम खे हाज़िर ऐं नाज़िर पंहिंजे कुदरत सां बनायो आहे। जेकॾहिं को बदबख्त नथो मञे उहा हुनजी पंहिंजी बदबख्ती आहे। मां रुगो तव्हांजे अक़ीदे ऐं ईमान जे ताईद जे लाइ क़ुरान शरीफ़ मां दलाल पेश कयां थो। बाक़ी दुश्मन खे त नाहे मञणो, कुझु बि थी पियो इनकार करे वेठो आहे, कोन मञीदो। असांखे ख़ुदा तौफ़ीक़ नसीब फरमाए, असांजो जलसो कामयाब थी वेंदो, असांजो ख़र्च सजायो थी वेंदो। गोया असां पंहिंजे अक़ीदे खे मज़बूत करे क़ुरान ऐं हदीस जे ताईद मां साबित कयो। हाणे इन्ही मौज़ूअ ते तमामु डिघो तफ़सील आहे, पर मुख़्तसर अर्ज़ कयुमि। हाणे थोरो अॻिते मौज़ूअ ते ॻाल्हायां छो त टाइम थोरो आहे, तव्हांखे जल्दी वरी फारग बि करणो आहे। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या अदामो जो आवाज तव्हां वटि अचे थो? ठरो था या बरो था? मुझे ठरो था तो पढ़ो जोर सां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हाणे हलो अॻिते अल्लाह ताला फरमाए थो इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरा। ऐ मुंहिंजा प्यारा नबी असां तोखे ख़ुशख़बरी ॾींदड़ बनाए मोकिलियो आहे। छा बणाए मोकिलियो आहे? तुंहिंजे ज़ुबान मां जंहिंजे लाइ बि निकिरी वञे त ही जन्नती आहे, उहो पक सां जन्नती आहे।
सोहणे नबी करीम अशरतुल मुबश्शिरीन दहन सहाबन किरामन जे लाइ फरमायो अबू बकर जन्नती, उमर जन्नती, उस्मान जन्नती, अली जन्नती, साद जन्नती, अब्दुर्रहमान जन्नती। अला हाज़ल क्यास दहनी जा नबी पाक नाला वरता। असां मुसलमानन जो अकीदो आ जह जे लाइ रसूलुल्लाह नालो वठी फरमायो तो फलाणो जन्नती आ सो यकीनन जन्नतिया। पर तव्हां चवंदो रुगो ॾह न, ॾह न। सरकार फरमाइनि था जंहिं मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ईमान जी अख सां ॾिठो ऐं उन जो ख़ात्मो इन ईमान ते थियो। मुस्तफ़ा फरमाइनि था उन मुंहिंजे ॾिसण वारे खे हरगिज़ हरगिज़ जहन्नम जी बाहि कान वठंदी। रुगो एतिरो न बलक पाण अॻिते वधी फरमाइनि था त मुंहिंजे ॾिसण वारे खे जंहिं ईमान जी नज़र सां ॾिठो उहो बि जन्नती आहे। याने नबी पाक जी ज़ियारत करण वारो असहाबी बि जन्नती आहे त असहाबीअ जी ज़ियारत करण वारो ताबई बि जन्नती आहे। असांजो नबी मुबश्शिरा चो, असांजो नबी खुशखबरी ॾींदड़ा जंहिंजे ज़ुबान मां निकिरे फलाणा तू जन्नती आ उहो जन्नती आ। छाजे करे जो अल्लाह सही उन ज़ुबान लाइ फरमायो आ वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा। मुंहिंजो महबूब पंहिंजी मर्ज़ी ऐं मनशा सां कोन ॻाल्हाईंदो आ, बल्कि मुस्तफ़ा जो कुझु ॻाल्हाईंदो आ सो अल्लाह जो वही हूंदो आ। उन जी ज़ुबान मां जेकॾहिं कंहिंजे लाइ खुशखबरी निकिरे थी तो पक जन्नती आ। चओ सुभान अल्लाह। इन्ही जे करे त मौलाना अहमद रज़ा खान फाज़ल बरेलवी जो रूह तड़पी उथियो। चओ सुभान अल्लाह। मौलाना अहमद रज़ा खान मुहद्दिस बरेलवी शरीफ वो फरमाए तो पियो त नबी करीम मुबश्शिरा उन्हीं बिशारत दे करे फरमाइन था तुझसे और जन्नत से क्या निस्बत ऐ मुनकर दूर हो। अरे मुनकर तो जो जन्नत में छा ये सिंधी में चेबो कुत्ते जो मस्जिद में छा तुझसे और जन्नत से क्या निस्बत ऐ नजदी दूर हो। हम रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह की, हम रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह की। बटती है कौनैन में नेमत रसूलुल्लाह की। देखनी है हशर में इज्जत रसूलुल्लाह की। जोर सा सुभान अल्लाह। अन्या खुली खुली चो सुभान अल्लाह। जेको नथो ठरे सो हथ मथे खणे। भला जेको ठरे तो सो हथ मथे खणे। रुगो अहमद रज़ा खान फाज़ल बरेलवी इन्हीं मोहब्बत के मैदान में अकेलो कोन है। असांजे सिंध जे नंढड़े गोठ जो मेहड़ जो हाजी गुलाम नबी महेसर बाजी बुगाल तो करे पियो। चवे तो जॾहिं माण्हू
50,000 साल जो दिहाड़ो थींदो खुदा हिसाब किताब कोन वठंदो। हर नबी जे दर तां ठोकरूं खाई 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 माण्हू फिरंदा फिरंदा ईंदा ऐं नबी चवंदा नफ़्सी 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 ॿिए ॾे वञो ॿिए ॾे वञो असांखे पंहिंजी आहे इज़हाबू इला गैरी असां खां सवा कंहिं ॿिए जे दर ते वञो। फिरी फिरी जमल ईसा अलैहिस्सलाम वटि ईंदा त ईसा अलैहिस्सलाम चवंदो छो परेशान थिया हो अचो मां तव्हांखे अहिड़े दर ते वठी हलां जंहिं कंहिंखे मायूस कयो ई कोन्हे। पोइ जॾहिं आमना जे लाल जे दर ते ईंदा ऐं मुंहिंजो मुस्तफ़ा 14 जे चंड खां वधीक ज़ाहिर थींदो त माण्हू जो आङुरियूं खॼी वेंदियूं। हशर वेल हूंदा सवेरा जराना तनी में मोहम्मद परे खां सुञाणा हुंदुस छोटकारे जो झंडो हथल में जिए गुल गुलाबिया सोहणो गुलन में सभई चो मुझो मुस्तफा पाको पधरो लखन में जिए गुल गुलाबिया सोहणो गुलन में कंदो हर को पहजी रुगी जान पुख्ती पर मोहम्मद जे मन में या उम्मती जोर सा सुभान अल्लाह कंदो हर को पहजी रुगी जान पुख्ती मोहम्मद जे मन में या उम्मती एड़ियों सव सजायूं ॾेखारे दुखन में जिए गुल गुलाबिया सोहणो गुलन में। सुभान अल्लाह ठरे थो जेको चवे सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह ते सब मुस्तफा जे शान बुधी ठरण वारा आहिनि। मुझा दोस्त अल्लाह से फरमावा मुबशरा तो खुशखबरी ॾींदड़ तो जे ज़ुबान मां निकरी वने जन्नती आ हो पक सा जन्नती आ छो त जन्नत विरहाइण वारो आमना जो लाल आ। हुजूर जी मशहूर हदीस आ न त आदम व मन दूनहु तहत लिवाई व बियदी लिवाउल हम्द मां मोहम्मद करीम जे हथ में अल्लाह जे हम्द जो झंडो हूंदो। आदम खां वठी हजरत ईसा ताईं सब नबी मां मोहम्मद करीम जे हम्द जे झंडे जे हेठां हूंदा। अॻिते पाण फरमाईंदा जेसी ताईं मां जन्नत जो दरवाज़ो न खटखटाईंदुसि कंहिंजे लाइ जन्नत जो दर कोन खुलंदो। कंहिंजे लाइ खुलंदो चओ हुजूर जे लाइ ॾाढे नथा चओ चओ कंहिंजे लाइ खुलंदो। इहा ई त ॻाल्हि आला हज़रत कई न वो जहन्नम में गया जो उनसे मुस्तगनी हुआ। जेको चवे त मां तबलीग कई आ जेको चवे त मां बिस्तरा खया आहिनि जेको चवे त मां सॼी ज़िंदगी इस्लाम 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 रटियो आ जेको चवे सॼी ज़िंदगी मूं नफ़ल पढ़िया आहिनि मां रोज़ा रखिया आहिनि मथे ते चुटा ठही विया आहिनि सारी ज़िंदगी मूं मदरसनि में पढ़ायो आ मूं दीन जी ख़िदमत कई आ मूंखे नबी जी कहिड़ी परवाह मूंखे पाण ई पंहिंजा अमल जन्नत में वठी वेंदा। आला ज़रूरत चवे त रिढ जा पुट भुलियो आ जंहिंखे नबी जी परवाह नाहे सो जहन्नमी आ। वो जहन्नम में गया जो उनसे मुस्तगनी हुआ है खलीलुल्लाह को हाजत रसूलुल्लाह की है खलीलुल्लाह को हाजत रसूलुल्लाह की। आला रहमतुल्लाह अलैहि फरमाया तो मुल्ला
तुझी इबादत जी केड़ी हैसियत आ ओ खलील जंहिंजे लाइ खुदा कुरान में फरमाए फत्तखज़ल्लाहु इब्राहीम खलीला, मां इब्राहीम के पंहिंजो खलील बनायो। उहो भी मुस्तफा ने निहारी दो तो सोना दर खोल त असां तुंहिंजे सदके हलऊं। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब।